Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. इरसा दरियाई वहकरा वधण ते सिंध सूधो ॿियनि सूबनि जो बि हिसो वधाए छॾियो। पंजाब जे हिसे में 18,000 ऐं सिंध जे हिसे में 35,000 क्यूसिक वाध। इरसा जे इजलास में पाणी सूरतहाल जो जाइज़ो वठण बाद चयो वियो आहे त मुल्क में दरियाई वहकरा वधण सां पाणी जी मजमूई खोट 32% मां घटिजी 18% थी वई। अथॉरिटी ऐं सूबा गॾिजी 91 वारी ठाह तहत पाणी जी विर्छ करे रहिया आहिनि। सूबनि खे गुज़ारिश आहे त जदीद तरीक़ा इस्तेमालु करे पाणी थियण खां बचायो वञे। इरसा इजलास में पंजाब के 1,10,000 क्यूसिक ऐं सिंध के 1,09,000 क्यूसिक पानी ॾियण जो फ़ैसिलो। कोटली से नीचे पानी छोड़ने वाला नुक्ता अभी तक हल तलब। इरसा का चेयरमैन सिंध के मेंबर की दीदा दानिस्ता खुले इजलास में बेइज्जती कर देता है। घुटू से ऊपर जो 10-15 हजार क्यूसेक चोरी होता है उसके बारे में इरसा का एक भी बयान नहीं है। एहतजाज डिस्ट्रिक्ट लेवल पर होगा। पहले एहतजाज की तारीख है 3 तारीख, जो लाड़काना डिवीजन के 5 अजला होंगे अपने अपने जिले में एहतजाज करेंगे। फिर 5 तारीख को हैदराबाद के वो अजला जो सिंध का टेल एंड, हट्टा, सिजावल, बदीन, कंडो मोहम्मद खान, दादू। 7 तारीख को मीरपुर खास डिवीजन, 9 तारीख को सखर के 3 अजला, 11 तारीख को शहीद बेनजीराबाद और कराची डिवीजन 15 तारीख। ये मैं ऐलान इसलिए कर रहा हूं कि हमारी बात को सुना नहीं जा रहा। कम है पानी दरिया में, कम है पानी तरबेला में, तो फिर कमी में भी हिस्सेदार सारे होने चाहिए, फिर हम क्यों? पीपल्स पार्टी तरफां सिंध जे पाणी ते धाड़े खिलाफ़ मरहलेवार एहतजाजनि जो ऐलान। लाड़कानो, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद ऐं कराची डिवीज़न जे ज़िलनि में मरहलेवार मुज़ाहिरा कया वेंदा। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त इरसा घुटू खां मथे पाणी जी चोरी ते ख़ामोश आहे। हक़नि लाइ आवाज़ उथारण ते सिंध जी नुमाइंदे जी बेइज़ती कई। पाणी जी संगीन खोट सबबि सूबे में फ़सलुनि जी पोखी सख़्तु मुतासिर थी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंध 7 सालनि खां पाणी जी शदीद खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। 3 सूबनि जी मुखालफ़त बावजूद तकरारी टीपी लिंक केनाल खोलण तबाही आणींदड़ अमल आहे। पाणी ते धाड़े सबबि सिंध में 40% जानवर, 32% कम ऐं 25% वण जी फसल खे नुक़सान जो ख़तरो वधी वियो आहे। टीपी केनाल खोलण ते एतिराज़ कंदड़नि खे 91 वारो ठाह पढ़णु घुर्जे। ठाह में इजाज़त मिलियल आहे त सूबा पंहिंजे हिसे जो पाणी किथां बि खणी सघनि था। पंजाब टीपी केनाल मां हिसे जो पाणी खंयो आहे। ॿिए कंहिं सूबे जे हक़ ते धाड़े जो सोचे बि नथा सघूं। पंजाब जे आबपाशी जे मुमलिकती वज़ीर फ़ारूक हबीब ऐं हलीम आदिल शेख सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस मोहसिन लगारी चयो आहे त पाणी जी निगरानी लाइ ग़ैर जानिबदार मुबसर मुक़ररु कयो वञे त मसइलो हल थी वेंदो। असांखे हिक ॿिए ख़िलाफ़ नफ़रतूं पैदा न करणु घुरिजनि। पंजाब 22 ऐं सिंध 17% खोट भोगे रहियो आहे। हलीम आदिल शेख चयो आहे त पाणी जे टेक्निकल मसइले खे घणो सियासी बणायो वियो। जून जे पहिरें हफ़्ते में पाणी मसइलो घणे हद ताईं हल थी वेंदो। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त पाणी मामले ते कंहिं सां बि ज़्यादती न थींदी। सिंध में पाणी जी संगीन खोट सबबि सारियुनि कमनि ऐं वणुनि सूधो ॿियनि फसलुनि जी पोखी मुतासिर। आबादगार पाणी खोट ख़िलाफ़ सरापा एहतजाज बणियल। बदीन में पाणी जी संगीन खोट ऐं सिम नालनि जी खातिरी न थियण ख़िलाफ़ लाड़ आबादगार फोरम जे सॾ ते एहतजाज जारी। समें आबादगारनि जो माणकवाह खां टंडो भागो ताईं मार्च बाद जुडो रोड ते धरणो। हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खियल आबादगारनि तरफ़ां आबपाशी अमलदारनि ते पाणी चोरी जो इल्ज़ाम। सिम नालनि जी खातिरी करे ज़री पाणी ॾियण जो मुतालबो। मलकानी शरीफ़ जी शाख़नि ऐं माइनर्स खे ज़री पाणी न मिलियो।
आबादगारनि तरफ़ां पाणी खोट खिलाफ़ ॿिए ॾींहुं पंगियो झुॾो रोड ते धरणो। गुजरी जे आबादगारनि तरफ़ां पाणी जी चोरी ऐं आपाशी अमलदारनि खिलाफ़ नारेबाज़ी। रतोडेरो, कलोई, नौकोट, जोही, वारिस ॾिनो माछी ऐं हिंगोरजा में आबादगारनि जा पाणी खोट खिलाफ़ मुज़ाहिरा। मचल माण्हुनि तरफ़ां टायरनि खे बाहियूं। पाणी खोट ऐं आपाशी अमलदारनि खिलाफ़ नारेबाज़ी। चूंडनि खे नज़र में रखी रिथाबंदी कई वेंदी त मुल्क अॻिते न वधंदो। ड्रिघे मुदे लाइ रिथाबंदी न थियण सबबि मुल्क पोइ ते हलियो वियो। मौजूदा हुकूमत लॉन्ग टर्म पॉलिसी ते अमल करे रही आहे। इंशाअल्लाह डिंगी ऐं मुंडाड़ ॿेट ते नओं शहर तामीर थींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्क में 10 सालनि अंदरि 10 नवां डैम्स ठाहिया वेंदा। उन्हनि डैम्स सां शफ़ाफ़ बिजली पैदा थींदी ऐं पाणी में बि इज़ाफ़ो थींदो। हिकु जहिड़ो तालीमी निसाब न हुजण करे बुनियाद परस्ती खे हथी मिले थी। मुल्क में हिकु जहिड़ो तालीमी निसाब आणे रहिया आहियूं। नवाज़ लीग हुकूमत मिड टर्म मनसूबा ॾेई वई। हुकूमत उहे बि पूरा न करे सघी। इमरान ख़ान खे भाषण ॾियण जो ॾांहुं आहे। नवाज़ लीग जे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। एहसन इक़बाल चयो आहे त नवाज़ लीग पंहिंजे हुकूमती दौर में तरक़ियाती मनसूबनि ते अमल करे ॾेखारियो। इमरान ख़ान जहिड़नि लीडर्स मुल्क खे तबाह करे छॾियो। PTI हुकूमत जेको कर्ज़ वठी रही आहे उहो कर्ज़ ईंदड़ हुकूमत ऐं क़ौम लाइ फाहो साबित थींदो। क़ौमी असैम्बली में अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ चयो आहे त अवाम बुख ऐं बेरोज़गारी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हुकुमरान सभु ठीकु आहे जी बेहिस रिपोर्ट्स ॿुधाए रहिया आहिनि। हुकुमराननि खे मईशत ऐं अवाम जे तकलीफ़ुनि जी ख़बर नाहे। आम वाहिपे जूं शयूं महांगियूं थी वयूं ऐं अवाम ॿिनि वेलनि जी मानी लाइ परेशान आहे। इहा हुकूमत जे करप्शन ऐं नाअहली जो सबूत आहे जो अटे जी फ़राहमी बि यकीनी न बणाई वई। असां सां सियासत न पर इंसाफ़ कयो वञे। इमरान ख़ान इंसाफ़ जो वाइदो कयो हो, घणा ॾींहं थी विया, हाणे इंसाफ़ मिलणु घुरिजे। PTI अॻवान जहांगीर तरीन चयो आहे त इमरान ख़ान तरफ़ां जांच लाइ मुक़ररु कयल बैरिस्टर अली ज़फ़र महिनत सां रिपोर्ट मुकमल कई। उमेद हुई त रिपोर्ट मंज़र आम ते ईंदी। मई जे आख़िरी ॾींहुं अची वियो पर रिपोर्ट मंज़र आम ते न आई। असांखे कुझु ॻाल्हियुनि जी ख़बर आहे पर मीडिया ते नथा ॿुधाए सघूं। अली ज़फ़र जी रिपोर्ट मंज़र आम ते अचणु घुरिजे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हियुनि दौरान जहांगीर तरीन चयो त नज़ीर चौहान ख़िलाफ़ केस दाख़िल करण सां ॻाल्हि ख़राब थी वई। PP ऐं ANP PDM जे उसूलनि जी भञकड़ी कई हुई। ॿिन्ही पार्टीज़ इतिहाद खे छॾियो आहे। PDM जा दर सभिनी लाइ खुलियल आहिनि पर समूरनि जमातनि खे PDM जा फ़ैसिला मञणा पवंदा। कराची जी एहतसाब अदालत में पेशी बाद शाहिद काकान अब्बासी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अॻूणे वज़ीर आज़म चयो त अदलिया, मीडिया ऐं मुक़नना मां को बि इदारो आज़ादु नाहे। मुल्क आइन ऐं कानून जी बालादस्ती सां हलंदो आहे। वज़ीर आज़म खे इहा ख़बर नाहे त मुआशी हालतूं कहिड़ियूं आहिनि। पैदावार शरह ते उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करण सां मुल्क न हलंदो। हालतूं ठीकु हुजनि हा त महांगाई में घटिताई अचे हा। पीपल्स पार्टी तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत ते आज़ाद कश्मीर में चूंडनि खां अॻु धांधली जी कोशिश जा इल्ज़ाम। अॻूणे वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ चयो आहे त हुकूमत आज़ाद कश्मीर जे चूंडनि खां अॻु ई शिकस्त ॾिसी हॉर्स ट्रेडिंग शुरू करे छॾी आहे। PTI सरकार कोरोना जो बहानो बणाए चूंडूं मुलतवी कराइणु घुरे थी। कानून मूजिबि 19 जुलाई खां अॻु आज़ाद कश्मीर में चूंडूं कराइणु लाज़मी आहे। आज़ाद कश्मीर में सभिनी लाइ हिकु जहिड़ो सियासी मैदान हुजणु घुरिजे। पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि मथां वफ़ादारी तब्दील करण लाइ दबाव विधो वञे थो। हुकूमत आज़ाद कश्मीर जे चूंडनि में मुदाख़लत खां पासो करे। फ़ौज खे हुकूमत किराइण जो चवण लाइ सोचे बि नथा सघूं। इतिहादनि में पार्टीज़ जा इख़्तिलाफ़ थींदा रहंदा आहिनि ऐं थी बि सघनि था। पीपल्स पार्टी MNA खुर्शीद शाह चयो आहे त माण्हुनि जी हालत ॾिसण सां ख़बर पइजी वेंदी त केतिरी तरक़ी थी आहे। अवाम खे ख़ुशहाली ऐं रोज़गार मिले त उनखे तरक़ी चयो वेंदो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे 3 वेलनि जी मानी मिले थी, तंहिं करे ख़ुशि आहे। वज़ीर आज़म सम्झे थो त ग़रीब माण्हुनि खे बि पेट भरण जेतिरी मानी मिले थी। कंडियारो भरिसां घर जी भित किरण सबबि भेनरूं ऐं मासूम भाउ दॿिजी फौत। ॻोठ भंवर में ॿारड़ा रांदि खेॾी रहिया हुआ त ओचितो भित किरी पई। पोरियत मुदस्सर भंवर जा 3 ॿारड़ा दॿिजी फौत थी विया।
फौतन में 7 सालनि जी रेहाना, 6 वरनि जी आयशा ऐं 5 सालनि जो ग़ुलाम दस्तगीर शामिल। जाम नवाज़ अली में घर जी भित किरण सबबि 3 ॿारड़ा दॿिजी विया। 10 सालनि जो नीगर चेलाराम भील फौत। इलाइक़े वासनि ॿिनि नीगरनि खे ज़ख़्मी हालत में ॿाहिरि कढी वरितो, इस्पताल मुंतक़िल। पेशावर पुलिस पघारनि में कटौती ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ यूनिवर्सिटी जे मुलाज़िमनि ते कड़की पई। ज़रई यूनिवर्सिटी पेशावर जे मुलाज़िमनि तरफ़ां पघार में कटौती ख़िलाफ़ असेंबली कॉर्नर चौक ते धरणो, रोड ब्लॉक करण जी कोशिश दौरान पुलिस तरफ़ां मुज़ाहिरीन ते लठबाज़ी ऐं तशद्दुद। मचलियल माण्हुनि जो एहलकारनि ते पथराव, 8 मुज़ाहिरीन गिरफ़्तार। चकरनि बाद मुज़ाहिरीन चिड़विछड़, पुलिस तरफ़ां रोड ते ट्रैफ़िक बहाल कराइण जी दावा। भारत में हाञा कंदड़ कोरोना जो क़िस्म सिंध पहुची वियो। सिहत खाते जे सेक्रेटरी तरफ़ां कराची एयरपोर्ट ते 4 ॼणनि खे भारतीय कोरोना जी तस्दीक। सिहत खाते जे अख़्तियारनि चयो आहे त मुतासिरनि में 3 कराची, 1 घोटकी वासी शामिल आहिनि। 3 ॼणा इराक ऐं 1 मस्कत मां वापसि आयो हो। मुतासिरनि जे घर भातियुनि जी बि टेस्ट कई पई वञे। कराची सेंट्रल ज़िले में कोरोना केसिस वधण ते 40 मुख़्तलिफ़ टाउन्स में 13 जून ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। NCOC तरफ़ां 18 सालनि खां वधीक उमिरि जे शहरनि खे बि वैक्सीन लॻाइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त 18 सालनि खां वधीक उमिरि जे शहरनि खे 3 जून खां वैक्सीन लॻाई वेंदी। पंजाब ऐं KP में मैट्रिक तोड़े इंटर जे इम्तिहाननि जी तयारी लाइ तालीमी इदारा खुली विया। स्कूल्स ऐं कॉलेजिस में कोरोना SOP ते सख़्ती सां अमल। सिंध में इम्तिहान न थियण ख़िलाफ़ यूनिवर्सिटीज़, कॉलेजिस ऐं नर्सिंग स्कूल जे शागिर्द सरापा एहतजाज पड़ियल। सखर में खैरपुर लॉ कॉलेज जे शागिर्दनि जो इम्तिहान न ॾियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर ऐं कॉलेज इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। लाड़काणो में ऑल सिंध नर्सिंग स्टूडेंट्स जे सॾ ते शागिर्दनि जो इम्तिहान न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। शागिर्दनि जो चवणु आहे त 3 सालनि खां इम्तिहान न वठण सबबि शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इंतज़ामिया फीस उगाड़े थी, पर शागिर्दान जा मसइला हल करण लाइ तयारु नाहे। कोरोना SOPs तहत इम्तिहान वठी शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचाइण जी कोशिश कई वञे। गंबट भरिसां फ़कीराबाद में हथियार बंदनि जी दर्ज की दुकान ते फायरिंग। गोलियूं लॻण सबबि दर्जी सरफराज़ पठाण मारिजी वियो। हथियार बंद फायरिंग बाद फरार थियण में कामयाब। इलाइक़े में पोरियत खे पुराणी दुश्मनी तां क़त्ल करण जा चोबोर। जलबाणी कटोहर बिरादरी के बिंदुरन में खूनी तकरार ते जरगो जारी। नौंदेरो रेस्ट हाउस में अॻूणे सूबाई वज़ीर मंजूर पहर की सरपंची में जरगे दौरान झेड़ींदड़ धुरियन जा नुमाइंदा मौजूद। जलबाणी कटोहर बिरादरी के धुरियन में जारी तकरार में हेल ताईं 17 ॼणा हयाती विञाए वेठा। टंगवाणी में नारी के कत्ल बाद जखराणी बिरादरी के बिंदुरन में पैदा थियल तकरार जो निबेरो। कत्ल जो इल्ज़ाम साबित थियण ते मुनवर अली जखराणी की धुर ते 8 लाख रुपया ॾंड। फतवा जारी थियण बाद धुरियूं खीर खंड। कंगरियो में GTA अगवान ज़ुल्फ़कार मिर्ज़ा, वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा ऐं बिशारत ज़रदारी की धुरियन में ज़रई ज़मीन ते ॿीहर छिकताण। क़ौमी असम्बली में वफ़ाक़ी वज़ीर फहमीदा मिर्ज़ा की शिकायत बाद SSP बदीन शबीर अहमद सेठार तरफ़ां सरज़मीन ते पहुंची सूरत हाल जो जाइज़ो। पुलिस पिकेट्स क़ाइम कई वयूं। वॾी तादाद में पुलिस नफ़री मुक़रर। ज़ुल्फ़कार मिर्ज़ा ऐं बिशारत ज़रदारी की धुरियन में 4 ॾींहं अॻु देह फुल में मौजूद ज़रई ज़मीन तां छिकताण थी हुई। काछेवासी जोड़ो चोरी मामले ते जरगे में धीअ जो संग चटी ॾियण ख़िलाफ़ दादू की अदालत पहुची वियो। मुस्मात ॼामल ऐं संदसि मुड़ुस दुर मोहम्मद दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान अदालत आॾो पेश। जोड़े दाहियो आहे त ॻोठ जे बासरनि दुर मोहम्मद ते चोरी जो इल्ज़ाम हयो। बाअसर वॾेरे जरगे में 3.5 लाख रुपया ॾंड मणी छॾियो। ॾंड की रक़म अदा न करे सघण ते मासूम धीअ जो संग ॾियण की फतवा ॾिनी वई। जरगे जो फ़ैसिलो मञण खां इनकार ते बाअसर घुरियूं धमकियूं ॾेई रहियूं आहिनि। जोड़े तरफ़ां अदालत खे तहफ़्फ़ुज़ जी इस्तदा। घोटकी में नाफरमान पुट पैसा न मिलण ते पोहरियत पीउ खे घरां कढी छॾियो। पुट जे तशद्दुद में पोहरियत मोहम्मद रफ़ीक जा कपिड़ा लीणूं ॾिनूं। रहमू वाली पाड़े जो रहवासी पोहरियत पुटनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज। पोहरियत जो चवणु आहे त पुट ग़ुलाम मोहम्मद पैसा न ॾियण तां पहिरीं बि घर में बाड़े छॾियो हो। पुलिस कार्रवाई करे मूंखे छॾायो। पुट ऐं नुंहुं घर में मानी बि बंदि करे छॾी हुई। हाणे पैसा न ॾियण ते तशद्दुद करे घरां कढी छॾियो अथनि।
और तरफ़ा इंसाफ़ जो मुतालबो। अंकड़ी चौधरी वासण की झोली साई कंडियारो के निजी अस्पताल में वियम दौरान औरत 3 ॿारनि खे जनम ॾिनो। ॿिनि पुटनि ऐं हिक धीअ जी औलाद ते घर भातियुनि जा चेहरा ॿिहकी पिया। डॉक्टर्स तरफ़ां औरत ऐं मासूम ॿार जी सिहत बहितर करार। औरत जे मुड़ुस ग़ुलाम मुर्तज़ा अशरफ चयो आहे त ग़रीब आहियूं, हिक ई वक़्तु 3 ॿारनि जो औलाद थियण ते जेका ख़ुशी थी उहा बयानु नथी करे सघिजे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन्स वञे बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।